अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मां या ज़ाहिद अली तहीम तमाम ॾिसी रहा आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों असां सां गॾु अॼु आहे ज़हर ज़िंदगी ड्रामे जो अदाकार जेको किरदारु आहे हिन जो बकरार जो, ऐं हिन जो नालो ओरिजिनल आहे लाला फयाज़। हिन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जिस तरह तव्हांखे ज़हर ज़िंदगी ड्रामे में किरदारु इहो कीअं लॻे थो? साईं सभ खां पहिरियों तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंसां मिलिया विडियो कट कयो पिया पंहिंजे यूट्यूब चैनल लाइ तव्हांजे ZAT ऑफिशियल खे कामयाबु कंदो। ऐं मां दोस्तनि खे पहिरियां ई इहा गुज़ारिश कंदुसि ZAT ऑफिशियल खे सब्सक्राइब कयो, वॉच कयो ऐं शेयर कयो, कमेंट कयो, वॾी महिरबानी। रही ॻाल्हि ज़हर ज़िंदगी ड्रामो, जेको मुंहिंजे कैरियर जो तमामु सुठो ऐं तमामु बहितरीनु ड्रामो आहे। इन खां पहिरियां कॾहिं बि मूंखे को सुठो किरदारु न आहे मिलियो। कोशिशि त कंदा पिया अचूं। ड्रामे जो राइटर तमामु वॾो नालो सिंध जो नायाब राइटर साईं नूर ज़हूर, ऐं डायरेक्टर मेहनती डायरेक्टर आहे फरज़न अली खजू। ड्रामो तमामु सुठो आहे, तव्हां ॾिसो पिया, महिनत कयूं पिया, मौला कामयाबु कंदो। जीअं त तव्हांजो किरदारु असांखे तमामु सुठो लॻो, जेको बकरार जो किरदारु तव्हांखे मिलियो आहे तमामु पसंदि आयो। ऐं काफ़ी दोस्त बि कमेंट कंदा आहिनि त हीउ ड्रामो जेको तमामु बहितरीनु ड्रामो आहे, ऐं लाला फयाज़ खे जेको हीउ करैक्टर मिलियो आहे तमामु बहितरीनु मिलियो आहे। दोस्तों तव्हांखे लाला फयाज़ जो हीउ जेको बकरार जो किरदारु आहे कीअं लॻो, इहो कॉमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, हमेशह सलामत रखे।